भतीजा खोसो वडेरो लाल स्टेशन असांजो ज़मीन 2.5 एकड़ उन में 2 एकड़ सां खपाया 1.5 एकड़ ते अञा कब्ज़ो आहे। नीरक खोसो, मीर मोहम्मद खोसो, सईदल्ला खोसो ऐं कामल खोसो ये असांखे मारण जा धमकियूं था ॾियनि। असां वडेरो लाल स्टेशन में उते वरी खोसा बिरादर वारा असांजा आया रिश्तेदार, उन्हनि पैसा घुरिया, असां पैसा ॾियण लाइ इनकार कयो। वरी असांखे उन्हनि मारण जो धमकियूं ॾिना, पूरो बिरादर घुराए असांखे मारण जो धमकियूं ॾिना अथनि। पोइ असांखे पुलिस अची वियो, असां दाहो कया, पुलिस अची वियो त पुलिस असांखे खणी वियो। पुलिस असांखे थाणे ते खणी वियो, असांखां बयान वरिता अथसि। वरी असांखे सुबुह जो कोर्ट में पेश कयो अथसि। कोर्ट वरी असांखे दार रहमान में मोकिलियो। उते 3 महीना उते हुआसीं। असां पंहिंजो कोर्ट जो केस उतां ई वियासीं। कोर्ट जो फ़ैसिलो थी वियो, असां उहो खटे वियासीं केस। ऐं उन खां बाद असां पंहिंजी मर्ज़ी सां था रहूं, जिथे बि आहियूं पंहिंजे घर में था रहूं। असांखे ॿिए कंहिं बि अगवा न कयो, असां पंहिंजी मर्ज़ी सां था रहूं। मूं पंहिंजी न्याणी शादी करे ॾिनी आहे ऐं उन में कंहिंजो बि न आहे, असांखे कंहिं बि अगवा न कयो। इहो जेको माई ॻाल्हाए पियो, इहो माई कूड़ थो ॻाल्हाए, हिनखे कूड़ो साबित करे वञे। न इहो कूड़ आहे, इहो सरासर कूड़ आहे। न कयो, न जूस बि वॾेरे जो तालुक आहे अगवा करण में, न ॿिए कंहिं वॾेरे जो। ऐं माई जेको ॻाल्हाए थो न, सभु कूड़ आहे। हा, असां पंहिंजी मर्ज़ी सां था रहूं, जिथे बि रहूं था असां पंहिंजे घर में था रहूं। हा, उन मां कब्ज़ो मीर मोहम्मद ऐं कामिल नीरक खोसो सईदल्ला खोसे जो को कब्ज़ो आहे, उहो पंहिंजो कब्ज़ो ख़तमु न कंदा त असां वरी बि वञी कोर्ट में अपील कंदासीं, हुननि ते केस कंदासीं।